वाही पानी में टमाटे जो फसल तैयार थी मार्केट में अची वियो आहे, पर मंडी में मुनासिब अघ न मिलण सबब टमाटे जे आबादगारनि खे हथ मथे ते अची विया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त हुननि लखें रुपया ख़र्च करे टमाटो पोखियो हो, पर हाणे टमाटो 5 खां 7 रुपया फी किलो जे हिसाब सां ख़रीद कयो पियो वञे, जंहिं सां हुननि जो ख़र्च बि नथो निकिरी सघे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे आसिफ जमानी। नाज़रीन, वाही पांदी जे आबादगारनि पारां लखें रुपया लॻाए टमाटो पोखियो आहे, पर टमाटे खे अघु न हुजण जे करे वाही पांदी जे आबादगार ऐं हारी सख़्तु परेशानी जो शिकार न। अचो त उन हवाले सां वाही पांदी जे आबादगारनि, हारियुनि ऐं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। टमाटे जो रेट आहे कोन, 60-70 रुपया थैली खपे पई। पोइ उन में टमाटे थैली में वज़न तक़रीबन 13-14 किलो वज़न अथसि ऐं हर ज़मींदार जो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 25 खां 30 लख ताईं ख़र्च थियल आहे। हाणे 70-80 रुपए किथां ठाहींदा इहे 25-30 लख रुपया। वापारी बि परेशान आहिनि, वापारियुनि खे बि रेट कोन थो मिले, हितां वठी था वञनि, उहे बि नुक़सान पिया था कनि। टमाटे खे अघु न आहे, गाॾी भरे था अचूं जंहिंमें 10,000 मस्त आहे थो, उन में बि ख़र्च आहे 1000 खनि असां किरायो ॾियूं था, 2000 पटाई, 2000 छापर कली जो ख़र्च आहे, बाक़ी वञी साफ़ी 5 खां 6,000 बचे थो, तंहिंमें असांखे नुक़सानु आहे सरासर। अगरि हारी जे फसल टमाटर खे रेट मिले थो त सिंध असेंबली में या क़ौमी असेंबली में त उहे टमाटर खणी एहतजाज कनि था त 300 रुपया किलो फ़र्क़ु टमाटो थिए थो हारी जो। हींअर 3 रुपया टके वञी किलो बचे थो खपे थो, त को बि असेंबली में टमाटर खणी नथो अचे ऐं मजबूरन जॾहिं टमाटर जो रेट हारी जो फसल 100 फुट खां पोइ असां पाणी कढूं था। 30 एकड़नि ते फसल माण्हुनि जो टमाटर लॻल आहे, जंहिं ते को बि माना हिकिड़े हारी जो 3 एकड़ ते फसल लॻल आहे। ज़मींदारनि जो मिसाल तकरीबन 100 एकड़ आहिनि, हर ज़मींदार खे तकरीबन हिन हिसाब सां 15 लख खां 20 लख नुक़सानु आहे। हींअर कसर आहे टमाटे जो रेट आहे कोन, ॿियो साल आहे यको टुटूं था, असां त घर जा टपड़ सभु खपाए ॿिजनि में ॾिनासीं। ऐं ॿियो त असां सां बिलनि जी तमामु नाजाइज़ी वॾी आहे। ही ग़रीब आवाम काॾे वञे। हिन महीने जो असांजे मुरादली शाह बाबा अपील करे असांखे छॾाए ॾिए त असां बचींदासीं, न त बचंदासीं कोन। 80 खां 90 हज़ार हिकु असां वटि छा आहे कारखाना, हाणे छा कारखाननि जो बिल आहे। टमाटे जो मसालो इहो आहे, असां जिथे किथे मोकिलियूं था, असांखे रेट नथो मिले, आबादगार बि नुक़सानु कनि था, असां बि ॾाढो नुक़सानु करे चुका आहियूं। माण्हू सभु को चए थो तव्हां हिकठी करे वेठा आहियो, सलाह करे वेठा आहियो, का सलाह कोन्हे, का जंहिं मंडी ते वञूं था असांखे रेट नथो मिले। त टमाटे खे रेट न आहे, इन जे करे कोशिशि कयूं था टमाटो असांजो चढ़णु खपे वाही जो। हींअर जीअं गाॾी खणी आयासीं, वापारी वठण लाइ तयारु कोन आहिनि, लेकिन असांजो को पुछण वारो ई कोन्हे। पहिरियां 6 महीना बीमारी सां टमाटर में बीमारी हो, उनजो मस जान छॾियोसीं, हाणे हींअर केरु वठो ई कोन। चवंदा मंडियुनि में चौधारी माल लही वियो आहे, इन जे करे रेट कोन्हे। असां ज़मींदार सभु हींअर ओवरऑल परेशान लॻा पिया आहियूं, ख़र्चा वॾा आहिनि, बिजली जा बिल वॾा आहिनि। हाणे बिल भरियूं, टमाटो 60 रुपया 70 रुपया फी शापर खपे थी, क्रेट 100 रुपए जे हिसाब सां थो खपे। इन में ख़र्च जेको दवा जो कलर जो आहे उहो ई नथो निकिरी सघे, त असांजी कमाई त थी ठहियो 12 महीननि जी, पर हींअर असां ख़र्च गुज़ारो बि नथा करे सघूं। ईअं सम्झो किरायो भाड़ा मज़ूरियूं जेके आहिनि, टमाटो साफ़ी वञी उहो थो गॾे, बाक़ी असांखे बचत का बि कान्हे का। सिंध गवर्नमेंट खां, साईं मुराद अली शाह खां, असांजे तख जे MNA खां, MPA खां बराए महिरबानी गुज़ारिश आहे, अपील आहे, ख़ुदा असांखे कम से कम बिल असांखे फिक्स कराए ॾियो। 11 किलो जी पेटी 600 रुपया विकिरो थिए पई। जीअं असांजे सिंध जो टमाटो लथो त उहा 16 किलो जी पेटी सिर्फ़ु 50 रुपये में विकिरो थिए थी। त आबादगारनि जो करोड़नि रुपया ख़र्च थियल आहे। हिकु त टमाटे खे बीमारी सटियो आहे, ॿियो हुकूमत खे असांजी अपील आहे त हिन टमाटे खे कुझु न कुझु चांस ॾियारे वञे त आबादगारनि खे वॾे नुक़सान खां बचाए वञे। असां हिते बेरोज़गार आहियूं, असांजा ख़ानदान हींअर फाका कशीअ करण ते मजबूरनि, छो त असांखे 1.5 महीनो थियो आहे, असांखे कुझु बि हासिलात न आहे थी। जेकॾहिं वापारी हितां टमाटो खणी पाकिस्तान जी कंहिं बि मंडी में थो वञे त उन में अख़राजात आहिनि, पेटी जो ख़र्चो आहे, ॿियो ख़र्चो आहे, किल मज़दूरनि जी या पैकिंग आहे उन्हनि जो ख़र्चो आहे, त उते माल उहो पहुचे थो, उहा ई ॻाल्हि साॻी थी। हिते बेरोज़गार माण्हू थिया आहिनि, जेके माण्हू कमाइण आया उहे कमाए न सघिया आहिनि। और इधर बिल्कुल आजकल रेट नहीं है, हमारा जितना ये खर्चा भी नहीं बनता है, बस क्या करे तिजारत है, कारोबार कर रहे हैं, किसी को भी फ़ायदा नहीं है, क्योंकि हमको अपना खर्चा भी नहीं निकलता है। 45 रुपए का पेटी है, तकरीबन 70-80 रुपए का उधर किराया लगता है, फिर और किराया देते हैं, कुछ नहीं बनता है इस साल में। टमाटे जे हिते 60 रुपया थैली आहे, 40 रुपया, असांजो ख़र्च बि नथो लही सघे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। हींअर खणी 3-4 एकड़ बनी काई आहे, सुठो फसल थियो आहे, पर रेट कोन मिलियो आहे। नाज़रीन, तव्हां वाही पांदी जे आबादगारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त असां लखें रुपया लॻाए टमाटो पोखियो आहे, पर टमाटे खे अघु न मिलण जे करे असां सख़्तु परेशानी जो शिकार आहियूं। उन खां अलावा असां वाही पांदी में टमाटो ख़रीद करण जे लाइ ईंदड़ वापारियुनि ऐं टमाटे जी मंडी में कमु कंदड़ मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हू पिणु जेको आहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। सिंध हुकूमत ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त वाही पांदी में टमाटे खे अघु वठण जे लाइ
के कोशिशूं वरिती वञनि त जीअं वधीक नुक़सान खां बची सघनि। कैमरामैन मधोज थईम सां गॾु आसिफ जमाली, KTN न्यूज़ वाई।